उडेरोलाल मां खे ख़बर ॾींदा हलूं त मल्हाह इतिहाद ज़िले मटियारी जे तरफ़ां 21 नवंबर मल्हागीरनि जो आलमी ॾींहुं ॻोठ मेमण वसी लॻ हाशिम मल्हाह में मल्हायो वियो, जंहिंमें पप्पू मल्हाह, मुर्तज़ा मल्हाह, अनवर मल्हाह, शमीर मल्हाह, अली मल्हाह, अली हैदर मल्हाह, अला वरायो मल्हाह ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त असां मल्हाह मीर बहर मोहाणा अमन परस्त क़ौम आहियूं। असां कंहिं सां बि नाजाइज़ी कोन कंदा आहियूं। जॾहिं त कुझु वक़्त खां काफ़ी शहर में असांजी बिरादरी जे माण्हुनि सां नाजाइज़ियूं थी रहियूं ऐं मल्हाह बिरादरी खे मुख़्तलिफ़ कूड़नि केसनि तोड़े सियासी बदिलनि जी आड़ में फासायो पियो वञे, जेको अमल हरगिज़ बर्दाश्त न कयो वेंदो। जेके असां सरदार आहिनि उन्हनि खे अॼोको मुबारक था पेश कयूं। असां नंढड़ा हिते हिन ज़िले मटियारी में मसइला आहिनि जेका असीं ॾुकड़ियल क़ौम आहियूं, उहे मसइला को बि असांजो हल न थियो आहे। जीअं त असांजे शयुनि ते कब्ज़ा करे भटा खोर भता वठी असांखे यरगुमाल त असांखे बनाइणो, हथियार खणियो असांखे ॾाढ था कनि। शुक्रगुज़ार आहियूं अजमेर मल्हाह जा ऐं साईं रखंदराणी साहिबनि जा, जिन मल्हाहनि खे मुतहद कयो ऐं मल्हाहनि खे गॾु कयूं ऐं महिनत कई। हुननि जी महिनत खे मल्हाह मुंहिंजो सलाम आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त पैगाम इहो ॾींदुसि त मटियार न बल्कि पूरी सिंध में जेके मल्हाह आहिनि उन्हनि जे जेके तकनि जा जेके MP एम एन आहिनि उन्हनि खे जेको उन्हनि जी ख़ासि भारत आहे। मल्हाह हिकु क़दीमी क़ौम आहे ऐं हर सिंध ताईं किथे बि माना मल्हाह क़ौम जाम रहंदी, उन्हनि जी वधि खां वधि पार। पहिरीं त लख थोरान शुक्रगुज़ार आहियां चेयरमैन अजमेर मल्हाह साहिब जो, जिन हीउ क़ाफ़िलो कायो अॼु खां 6 साल पहिरीं सिजावल ज़िले खटे ज़िले में हुन पंहिंजी महिनत कई आहे। 3 साल खां पोइ ॿाहिरि निकितो। असांखे इहा ख़बर कोन हुई त जामशोर मल्हाह कहिड़ो वेठो आहे या मटियारी ज़िले में मल्हाए वेठो आहे, त इहा महिनत खे असीं सलाम बार पेश कंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।